रादल में ह्यूमन राइट्स फोरम ऑफ पाकिस्तान तरफां फ़लस्तीन जी हिमायत में इसराइल जे ज़ुल्म ख़िलाफ़ पुरअमन एहतजाजी रैली। कार स्टाफ रादल खां राना शौकत अली राजपूत, कुर्बान अली जामरी, कारी नज़ीर अहमद बिरोही, नदीम अहमद खानज़ादा, मोहम्मद नवाज़ लाखिर, मामा नज़ीर बिरोही, ताज मोहम्मद सुमरो, शहमीर ज़रदारी जे अॻवानी में निकिती, जेका हुसैनी चौक खां थींदे जिते इसराइल जे ज़ुल्म ख़िलाफ़ मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे मुक़र्रिरीन चयो त इसराइल अमेरिका जी नाजाइज़ रियासत आहे ऐं अक़वाम मुतहदा हिकु ड्रामाई इतिहाद आहे जेको अमेरिका जो पालियल इदारो आहे ऐं अमेरिका जे इशारे ते हले थो, जंहिं करे मुसलमाननि जो को बि मसइलो हल नथो थी सघे। उन लाइ मुस्लिम मुल्क पाण में इतिहाद करे अमेरिका जे चंबे मां आज़ादी हासिल कनि। मुक़र्रिरीन फ़लस्तीन जे ज़ुल्म ख़िलाफ़ आलमी इस्लाम पारां फ़लस्तीन जे ज़ुल्म ख़िलाफ़ एतिरो एहतजाज न कयो वियो आहे, उन करे इस्लाम जी सरबुलंदी मस्जिद अक्सा जे तहफ़ुज़ लाइ पूरे मुल्क में सख़्तु एहतजाज कयो वञे। मुक़र्रिरीन आलमी इस्लाम खे मुतहद थियण जी पिणु अपील कई। मुसलमान जैके बेगुनाह शहीद कयो वञे थो। असीं मुसलमान हिकु अज़ीम क़ौम आहियूं, मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़ौम आहियूं, मगर अफ़सोस सां चवणो थो पए त असां अॼु जा मुसलमान अलॻि अलॻि हिसनि में विराया विया आहियूं। असांजे बेगुनाह मुसलमाननि ते इसराइली ज़ालिम बमबारियूं कनि था, मासूम फ़लस्तीन खां असीं उन ॻाल्हि जी मज़म्मत कयूं था। असीं इहो मुतालबो करियूं पिया आलमी दुनिया खां, अक़वाम मुतहदा खां त असांजे मुसलमाननि ते जेकी बमबारी आहे उहा ख़तमु कराई वञे ऐं असांजे मुसलमाननि सां इंसाफ़ कयो वञे। ऐं असांजा मुसलमान जेके बि शहीद थियनि था उन जो कातिल जेको आहे सो इसराइल, उन जो हवारी जेको सो असांजो अमरीका आहे। असीं अमरीका खे इन सभिनी खे चिता ॾियूं था त असीं मुसलमान हक़ परस्त, असीं मुसलमाननि सां हर वक़्तु तयारु आहियूं। असांजा बच्चा, असांजूं ज़िंदगियूं असां उन सां हर वक़्तु रहंदासीं। इंशाअल्लाह उहो वक़्तु क़रीब आहे त असीं पंहिंजे फ़लस्तीन खे आज़ादु कराईंदा इंशाअल्लाह। ऐं सभिनी तमाम मुसलमान भाइर जेके गॾु थिया आहिनि उन्हनि खे अस्सलाम वालेकुम, हिन वीचारे थ्रू तमामु आलम इस्लाम खे इहा गुज़ारिश कंदासीं त फ़लस्तीन जे मुक़ाबले में जिथे जिथे मुसलमान भाइर रहंदा आहिनि उनजी हिमायत कनि, उते एहतजाज कनि ऐं पंहिंजे मुल्कनि जे हुकुमरान खे मजबूर कनि त हू अक़वाम मुतहदा जहिड़े ड्रामाई अमेरिका ते प्रेशर रखी फ़लस्तीन सां इंसाफ़ करे। इसराइल हिकु नाजाइज़ पीउ जो औलाद ऐं क़ाबिज़ धरतीअ ते आहे, जंहिंखे सभ खां पहिरियों वाहिद मुल्क पाकिस्तान जे तस्लीम करण खां इनकार कयो। लेकिन अॼु कहिड़ी मजबूरी आहे पाकिस्तान जी जो फ़िलहालु ख़ामोश आहे, या निगरान हुकूमत आहे ऐं सियासी हुकुमराननि जे आसिरे ते आहे। असां इसराइल अमेरिका खे ॿुधाइण था चाहियूं असां बि हुसैनी थी करे तव्हां सां मुक़ाबिलो कंदासीं ऐं असां पाकिस्तान खे अपील था कयूं, पाकिस्तानी हुकुमराननि खे ऐं जनरल आसिफ मुनीर साहब खे, कहिड़ी तव्हांजी मजबूरी आहे, एटमी ताक़त हुजण जे बावजूदु, हिकु अज़ीम फ़ौज हुजण जे बावजूदु बि तव्हां इसराइल जे मज़म्मत नथा कयो ऐं उन जे ख़िलाफ़ु नथा उथो। असां तव्हां सभिनी खे पाकिस्तानी हुकुमरान खे अपील था कयूं हिन जे ख़िलाफ़ु उथो ऐं जेके इंसानी हुकूक जूं तंज़ीमूं आहिनि, जेकॾहिं को काफ़िर यहूदी जे मथां ज़ुल्म थिए थो त अक़वाम मुतहदा बि हरकत में अचे थी, आलमी इदारा हरकत में अचनि था, उते इंसानी हुकूक हुननि खे नज़र अचे थो। पर जॾहिं मुसलमाननि जो रत वहायो थो वञे उते हिननि खे इंसानी हुकूक छो नज़र नथो अचे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।